वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व असहाबिहि व उलमाए उम्मती वस्सलाम फक़द क़ाल तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّنْ كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. عندنا सज्जन मतो सोजरो प्यादा हनी पार प्यास सबरा की नसवार तो मोहब्बत सान बिहार धोल के फचे एक अरब के आदमी ने बोल बना कर दिया खाक के ज़ुल्फ़ हमदोश सुरिया कर दिया खुद नचे जो राह पर और के हादी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया हमदई सलात खां बाद जलसे स्टेज जी सुबह सिंगार
ज़ी वक़ार मशाइख़ इज़ाम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइयों, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मदां अवां भलारी जमात जी ख़िदमत में हिक आयत करीमा जो कुछ हिस्सो तिलावत करण जो को शरफ़ हासिल कयो आहे। दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत मोनाची दफ़े तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद पाक बयान करण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। गुज़र खां पोइ अल्लाह से असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। जीअं तव्हांखे मालूम आहे अल्हम्दुलिल्लाह असांजे प्यारे भाउ मोहतरम जनाब नज़ीर अहमद साहब काबिल ताज़ीम हज़रत क़िबला साईं हाफ़िज़ रहमत बरकातुहुल आलिया ऐं उन्हनि जे जोड़े निगरानी ऐं सॼे हिन गिरानी इलाइक़े जमात सुन्नत जे तरफ़ां अॼु मदीने जे साईं जो उर्स मुबारक ऐं संदसि मीलाद पाक मल्हायो पियो वञे। अल्लाह तबारक व तआला असांजे हिन दोस्तनि जी हिन मोहबत खे मदीने जे साईं जे दरबार में क़बूल फरमाए। आमीन। काफ़ी थी चुको आहे, बाद में इंशाअल्लाह ताला तकियूं भी थींदो, रात खानी भी थींदी। मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइयों, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेंदो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। चौथो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वइज़ अख़ज़ल्लाह मीसाक़न नबिय्यीन। ऐ मुंहिंजा महबूब करीम याद फरमायो उहो जलसो, उहो प्रोग्राम मीलाद जो जंहिं मीलाद जे प्रोग्राम में मूं टोटल नबी रसूल मुरसल घुराया हा। सिदारत तो प्यारे महबूब करीम जी ख़ुसूसी ख़िताब मां रब करीम जो हुयो ऐं जलसे जो मौज़ू हुयो ज़िक्र मुस्तफ़ा। मुझा महबूब करीम वो प्रोग्राम याद फरमायो। हालांकि अल्लाह के महबूब करीम के वो प्रोग्राम याद आ, मगर अल्लाह से असां तव्हां ताईं ॻाल्हि खे पहुचाइण जे लाइ पंहिंजे हबीब करीम सां गुफ़्तगू फरमाए रहिया आहिनि। मुंहिंजा महबूब वो आलम अरवाह में जेको असां अवां जो मीलाद मल्हायो, अवां जे आमद जो प्रोग्राम तरतीब ॾिनो, अवां जे ज़िक्र में जेको जलसो रखियो उनमें ख़ुसूसी ख़िताब मां रब फरमायो हो पुछण वारा नबी रसूल मुरसल सिदारत तो आमिना जे लाल जी हुई। वो पंहिंजा नबी रसूल घुराए उन्हनि खां वाइदो वरितो हो, मीसाक वरितो हो। लमा आतैतुकुम मिन किताब ऐ मुंहिंजा नबियो, ऐ मुंहिंजा
रसूल मुरसल जने मां तवा के किताब हुकूमत दी दुनिया में रवानो फरमाया मौजूदा अवा के अता फरमाई दस वडो शान अवा के अता फरमाई दस वो जने तवा दुनिया में वयो सुम्मा जा वो इदो तवावत रसूल मुसद्दिकुल लिमा एरो मुझे प्यारो रसूल जेको अवांजी तस्दीक कंदो मानू खे बुधाईंदो त मुखा अग में जेके नबी आया हा ये सब अल्लाह जा नबी हा पैगंबर हा रसूल हा सच्चा हा वो मुझो महबूब अवांजी ताईद कंदो मुझो हबीब अवांजी तस्दीक कंदो न तो नबी वलतन सुरना जने मुझो हबीब अचे वो अमा मुझे महबूब ते ईमान भी आन जो ए मुझे दिल पर मोहम्मद जी मदद भी फरमायो जो प्यारा मुसलमान भाइयों मालूम छो त मीलाद जो प्रोग्राम मल्हाइण हेड़ो जलसो करण अल्लाह जी सुन्नत सब खाग में इन प्रोग्राम इन जलसे जो बुनियाद ही रब करीम पान प्यारा मुसलमान भाइयों मीलाद मल्हाइण महबूब जे जिक्र में जलसो करण अल्लाह जी सुन्नत उन जलसे में अची विह अल्लाह जे प्यार में नबी सगोरन जी सुन्नत है मुझा प्यारा उन जलसे में खिताब करण अल्लाह जी सुन्नत मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देवा अल्लाह साहिबा जो वरतो हमें थोड़ी तशरीह बुधो अल्लाह ताला जी जात फरमायो मुझा नबी और मुझा रसूल जने ओ मुझो पैगंबर अचे जने ओ मुझो प्यारो महबूब अचे तब अला ईमान भी आन जो मुझे महबूब जी मदद भी फरमाए जो सवाल कमो बेश नबी दुनिया में आया कई भी नबी जे दौर में ज़ाहिर में अल्लाह जो महबूब न आयो बल्कि ईसा अलैहिस्सलाम का 550-600 साल बाद में मदीने जो साईं दुनिया में जल्व अफरोज तो अल्लाह जे इन्हें बोल जो मकसद चांद कर दो तो जने मुझो महबूब जे हम ईमान आन जो मुझे हबीब जी मदद फरमाए जो उलमाए किराम फरमाइन था अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमायो मुझा नबियो मुझा रसूलो हम सितारन जिया आयो तारन जिया आयो मुझो महबूब सिजवा के आए मुझो महबूब सिज जिया आए हम तारन जिया आयो इल्लत शम्स सोफतिन हम कवा के कोहा इल्लत शम्स सोफतिन हम कवा के कोहा युज़हरना अल्लाहा लिन्नास फी इरशाद फरमान तराना आसान फजीलत जा सजायो बाकी नबी तारा जिया आए जने रात हुंदिया तारा नजर ईंदा पर जने सुबह जो सिज उभरी पवंदो त तारा गायब थी वेंदा तारा नजर कोन ईंदा हूंदा आहिनि पर सिज जी रोशनी में नजर कोन ईंदा अल्लाह जा महबूब अवां बिन नबियन में सिज वांगे आयो नारे तकबीर नारे रिसालत हैदरी नारे पीर प्यारा मुसलमान भाई हर इन मिसाल के समझो जी हाणे ॾींहुं तारा नज़र नथा आहिनि सही पर नज़र कोन था त सिज जी रोशनी घणी पर जॾहिं रात थींदी त तारा चमकंदा या चमक तारनि जी न आहे बल्कि इनखे वरी बि सिज चमकाईंदो आहे
जै वक्त मस्जिद अल्लाह जी बारगाह में शाम जो सजदो कंदो आ पुठी परछाओ आसमान ते विझंदो आ तो सजद जी रोशनी में तारा चमकंदा आहिनि ही भी सजद जो कमाल आ अल्लाह से फरमायो मुझा नबियो मुझो पैगंबर मुझो महबूब अची चुको आ मुझो हबीब मुझे दरबार में आ मूं वटि रहंदो मां महबूब जो दीदार कंदुसि महबूब मुझो दीदार कंदो अवां वञी पंहिंजो कमु हलायो मुझे महबूब जे परछाओ में अवां चमकंदा रहंदा अवां में रोशनी ईंदी अवां में नूर ईंदो ये चांद सितारे और सूरज सब तेरी दिया से रोशन है हर जर्रे में तेरा जलवा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह बाबा हुस्न जमाल मुबी तेरा सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह बेमिसल है तेरी जिया सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह महबूब जे नूर में चमकंदा रहंदा किसो मुक़सर लतो में नबी वलतन सुरसला मुझे महबूब के ईमान बयान दो मुझे हबीब जी मदद भी फरमाए दो मुझे बिछा मां उलमा इकराम फरमांदा यो इशारो हो तो मुझे नबी और रसूल जने तवा के साल साल पोत दी किताब लई बोझदारी दुनिया में मोकलिया वो अमा पेजन इलाके में पंजे पंजे शहर में पंजे मुल्क में पंजी उम्मतन दे आलो मुझे महबूब जा मिलाद बनाए दो मुझे हबीब जे शान जा जलसा करो मुझे महबूब करीम जो परवला जिक्र बयान करो ऐ पंजे कौम खे पंजी उम्मतन खे समझाए दो असी अल्लाह जा रसूल आयो असा भी अल्लाह जा नबी आयो पर असा नबियन जो नबी बाद में दो रसूल जो रसूल बाद में दो उनको ही शान हुंदो कि सबसे आला वाला हमारा नबी सबसे आला हमारा नबी अपने मौला का प्यारा मिलाद करो मुझे हबीब जे जिक्र जा जलसा करो माण्हुनि खे ॿुधाए दो त हेड़ो जवान अचे चलवारो आहे जंहिंजे चमन ते चपल डोली पवंदा जंहिंजे चमन ते पत्थर कलमा पवंदा जंहिंजे चमन ते जानवर हले हलाईंदा महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां वणबी हनी थे आया समझी सचो रसूल उठन बस छुपाया महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां अल्लाह भी हनी थे आया समझी सचो रसूल उठन बस झुकाया महबूब जे हुक्म सां
शुरू जा अल्लाह ताला दी नाम बाबरकात जो इम्तिहान है को हजरत आदम अलैहिस्सलाम दी शादी निकाह जने हजरत बीबी हवा साथी शादी थी रसूल थी वयो उन का बाद अल्लाह साईं के अर्ज कयो हजरत आदम अलैहिस्सलाम मुजा मौला हाने हवा मुझे ला हल थी आया निकाह थी हुआ रसूल थी वयो अल्लाह ताला दी नाम बाबरकात फरमायो मुजा नबी आदम अने तुझे ला हवा हलाल कान किया हक बहर है मौला हक बहर है छाया अल्लाह से फरमायो मुझे प्यारे महबूब ते सलातो तो कल सलातो कल हक बहर वजा थिया जो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जने हजरत शीशा इस्लाम आयो हजरत आदम अलैहिस्सलाम के आगे बाबा मुखे का नसीहत कयो मुखे का वसीयत कयो हजरत आदम अलैहिस्सलाम फरमायो ऐ मुझा पुत्र मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिर ज़मान नबी ते सलात घणी पढ़ जा दरूद सलाम घणो कर जा मुझा मौला मुझा बाबा हे केर महबूबा पान फरमायो मुझा पुत्र शीशा अलैहिस्सलाम मुखां लफ्ज़ थी गई 300 साल मां पे रुनस तुझे तौबा कबूल कान पई थे बिल आखिर मां अल्लाह जे उन आखिर ज़मान नबी जो वास्तो वरतो अल्लाह के कयो मुझा मौला जने तो मुखे पैदा फरमायो वो अर्श दे कुंगरन में निहारो जन्नत के दरवाज़ों ते निहारो आवाज़ नाले सा रसूल दो जहां जो नालो मोहम्मद लिखल हो महबूब करीम जैसे के तो बाकबूल फरमा अल्लाह से फरमायो मुझा नबी आदम इनी महबूब जो नालो अग में वठिया त हेतरो रोनो न परे हो मौलाना अब्दुर्रहमान जामी तो फरमाए अगर नामे मोहम्मद रा नया वर्दे शफिया अगर नया वर्दे शफिया आदम या फते तो ननो अजगर के मदीना अल्लाह दा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मुझा प्यारा दोस्तों मदीने का ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही शान नबी सगोरा अल्लाह दे हबीब करीम जो मिलाद मनाइंदा रहा जिक्र कंदा रहा जलसा कायम कंदा रहा मुझा प्यारा दोस्तों जने हजरत यूसुफ अलैहिस्सलाम दुनिया दे तख्ते ते आयो अल्लाह तबारक व तआला जी जात उन्हें ताली हिस्सा हुस्न जाना एकड़ो हिस्सो सजी दुनिया में मिलाया उन्हें ताली हिस्सा यूसुफ के जने पान मिस्र के बाजार में आया उठ के सवार हा मानू जी नजर पई 70,000 मानू बेहोश हजरत यूसुफ के हुस्न दिसी 70,000 मानू बेहोश थी गया जने हजरत यूसुफ अलैहिस्सलाम गुजारो कयो पान पंजे चेहरे ते निकाब विधाओ निकाब खाबार फटकी फटकी जने हुए मानू पूछा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो अदा मुखे रब हुस्न दिनवा मां हसीना मुखे दितवा अमा बेहोश थी गया लेकिन खुदा जो कसम मुख काट में दिल पर मोहम्मद अची रयो जेको नबी जो नबिया रसूलन जो रसूला मुरसलन जो मुरसला असन सभिनी जो इमामुल अंबिया है से पीर मिठा जिला फरमान तो कुल नबिया दा चला तो ताज माने तू कुल नबिया दा चंगा तू ताज माने सही मेरा तू कुल नबिया दा चंगा तू ताज माने साईं ताज माने मेरा माने तू कुल नबिया दा
का तू ताज हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो असां खां बाद अल्लाह जो हबीबी दो मुखे रब हुस्न जनो उन जवान खे रब नूर अता फरमायो है उन जवान खे रब नूर अता फरमायो हमें मुखे दिसी बेहोश चाहो मदीने के जाम खे गुलाम दिसी पैजा शर्फ करे रही रहा पैजा घर तल पैजा शर सब कुर्बान करे रही रहा पतंगल को कयो मिया मथे मच पसीन हसन नचया सजा मथे सच वो किचन सदा गच विचार नवनाया प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह का प्यारा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी तारीफ जिनको मिलाद अल्लाह का मलाइका फलाइला रहा चले हजरत मूसा अलैहिस्सलाम को वक्त आयो हजरत मूसा अलैहिस्सलाम 40 दिन जो रोजो रखियो 40 रातन जो ओजागो करे जने पान दूर सीना जबल पे पता अल्लाह से अर्ज कयो मौला मुखे दीदार करा 40 दिन जो रोजो रखी आयो 40 रातों ओजागो पे आयो मौला जो नूर देखार अल्लाह से फरमायो तुम तरानी ए मूसा कलीम अल्लाह मुखे हर घर को लुटा दसी सबू पर न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे अल्लाह से हम कलाम गाल बोलती कचहरी थी मोटी आया कौन भाग भागा बनी इस्राइल भाग हो जाता है सादा नबी तो फिर मुबारक हो जो तो अल्लाह की नसीहत नन्ना मारब के कोल थुआ संसार कोल जिया कचहरी जिया ऐ सादा नबी 40 दिन रोजो रखियो 40 रातों ओजागो करना दीदार जो साईं फरमायो न दीदार सिर्फ खुदा दे हबीब जे ला आए हबीब अल्लाह जे ला आए अर्ज कयो साजा साईं हवा कलीम आयो महबूब हबीबा हबीब कलीम में छा फरका मूसा अलैहिस्सलाम फरमायो मिलाद बयान कयो साईं जो जिक्र कयो ओ मुझे कौम ओ बनी इस्राइल कलीम खे हुआ 40 दिन रोजो रखे 40 रातों ओजागो करे अल्लाह वक्त वने हम कलाम छी हम कलामी जो शर्फ हासिल छिए लेकिन हबीब जो मक्के पाक में पंहिंजे बिस्तरे ते उम्मे हानी जे घर में आराम को फरमाई दो जिब्राइल अलैहिस्सलाम जन वठी दो पटको खणी दो साईं अलैहिस्सलाम सुरहान खणी दो जन्नती लिबास खणी दो जन्नत मां नाले नो खणी दो मदीने जे साईं जे कदमन खे चुनी दो जानाई दो सुजाओ करे अल्लाह जे तरफा अल्लाह तबारक व तआला जो पैगाम पहुंचाई दो आमना जलाल दुनी जहान का सरदार जाग जाग रब करीम तोखे घुरायो त महबूब खे वठी अचो तमा पजे हबीब सल्लल्लाहु अलैहि मेराज के किसे से होता है मेराज के किसे से होता है अपना जाना और है उनका बुलाना आसमान
शके नहीं दम से लालका दम से लालका मेरा आज असरा मेरा आज असरा मुफ्त भी लेते नहीं आशिक हयात खंजीर तो खाली जीना और है खाली जीना और है मर मर के जीना और है मर मर के जीना और है मुझे मालूम बकरी में जो मिलाद बयान जो हक अदा करे हजरत ईसा अलैहिस्सलाम जो वारो आयो जने पान मक्के पाक खां गुजरी गया हा उन सरजमीन खां गुजरी गया हा जे सरजमीन ते खुदा जो प्यारो आखिर ज़मान पैगंबर अचण वारो हो आज का फरमायो और शरीफ तो मैं सदके जो जिते सोने बुहारी देवा कर खाक दिया सुरम सुलाया कदम कदम ते में सजदे देवा जिथे बकरी यार चरया आसम रो रो तुहाई देवा जिथे अरबी तेरा लाया उन सरजमीन का ईसा अलैहिस्सलाम जो गुजर चुका मुझा प्यारा दोस्तों और फरमायो काफिले वाला रुक जी वञो घोड़े सवार नहीं पो उठन सवार नहीं पो खच्चरन सवार नहीं पो सब लहो जुतियूं पेरन मां कढो उखाड़े पेरे गोॾा भली हिते वियो तमाम खे हिकिड़े जवान जो शान ॿुधायां उठन वाला नहीं प्या घोड़न वाला नहीं प्या खच्चरन ते सवार नहीं प्या प्यादा वही गया मुझा प्यारा दोस्तों हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो अचो तमाम के मदीने वाले साईं जो मिलाद ॿुधायां रसूलुल्लाह जो ज़िक्र ॿुधायां ही ओ मको पाका ही उहे पहाड़ जबल आहिनि हिते जबल रहमत हिते जबल नूर हिते गारे हिरा हिते गारे सौर मुझा गुज़ार ठाहिण मां अठे खे हथ घुमाईंदो आहियां अंदो जुकवान सोन खे सुजरो मिली वेंदो आहे कोर वारनि खे हथ घुमाया कोर जी बीमारी लही वेंदी आहे मां मिटीअ जो गोढ़ो बनाए उन खे भूख हणा पखी थी उॾामंदो आहे मुंहिंजा वॾा वॾा मौजूदा ॾिठा पर हिन सरज़मीन ते आख़िर में हिकिड़ो जवान ईंदो मूंखां बाद ईंदो मिंबादी इस्मुहु अहमद जंहिंजो नालो अहमद मोहम्मद हूंदो हिन सरज़मीन ते ईंदो ऐं मुंहिंजी क़ौम जॾहिं उहो जवान पंहिंजा मौजूदा पेश कंदो जॾहिं पंहिंजो चहिरो पेश कंदो माण्हू असां वारा मौजूदा विसारे छॾींदा माण्हू असां वारियूं ॿोलियूं विसारे छॾींदा माण्हुनि खे असां वारा मौजूदा यादि कोन हूंदा छो उन महबूब जे हुक्म ते जबल पिया कलमा पढ़ंदा पत्थर पिया कलमा पढ़ंदा मुश्किल थे रास्ते आसान हो गए दुश्मन भी ये देख कर हैरान हो गए दुनिया में जब रखा मेरे मुस्तफा ने कदम पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए तेरे को महबूब इन सरज़मीन ते ईंदो वन हली पवंदा पत्थर कलमा पढ़ंदा हिकु अरब के आदमी ने बोलबाला कर दिया हाथ के दर्दों को हमलो से सुरैया कर दिया खुद लटे जो राह पर औरों के हाथी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया कभी आशिक अजीब और बना तो ईसा के मौजूदों ने
ईसा के मौजूदों ने मुर्दे जला दिए हैं। मेरे मुस्तफा के मौजूदों ने कई ईसा बना दिए हैं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बाबू के मुझे मिलाद जो हक अदा कयो पर साईं वरी कोया पंजन वडन आलमन के पातन से ख्वाब में भी मदीने जे साईं की ताकीद फरमाईंदा। सुभान अल्लाह। यारा मुसलमान भाइयों दोस्तों जी फरमाया साहब मां के मिलाद मुतलक तो एड़ो वक्त बुधायो मदीने के ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक साडा अठन यारा या उम्र मुबारक ज़ाहिर रही अल्लाह के महबूब करीम के चाचे बापा से सलाम ने हजरत अबू तालिब तो भला हलो हिता जो शयूं शाम में शाम वालो यमन में यमन जो रूम में ये वापार कयो हिता जो मां शयूं वठी वठी थड़ी दान हाने मां ओए शयूं हिते आया हिता वाली शयूं ओले खणी हलो वापार असां जो वधी पवंदो ॾाढी बरकत पवंदी इहो इरादो करे मुंहिंजा प्यारा रात जो उठ संभराए हाणे मुंहिंजा प्यारा तयारी आहे वॾे सुबुह जो काफ़िलो निकिरणो हो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चाचे हज़रत अबू तालिब जो अहिड़ो कुर्ब हो एॾी मोहबत ही जो गॾु खाईंदा हुआ मुंहिंजा प्यारा दोस्तो शहर बाज़ार गॾु वेंदा हुआ अॼु पाण मोकिलायूं त ऐं मुंहिंजे अखियुनि जा नूर अॼु मां मके में कोन थो वञां अॼु भर पासनि में कोन थो वञां शाम मुल्क सफ़र में थो वञां अवां आराम कयो अवां घर में रहजो ॿाहिरि हेॾे होॾे न वञिजो मां शाम मुल्क में वापार करे अवां जे लाइ सुखड़ियूं पाखड़ियूं अवां जे लाइ लिबास वठी ईंदुसि अवां जेको घुराईंदो वठी ईंदुसि मदीने जे साईं मुर्की फरमायो चाचा मूंखे सुखड़ियूं पाखड़ियूं न खपनि मूंखे ख़ुशि ॾिसणु चाहियो था त मुंहिंजी अवां सां मोहबत अवां जी मूंसां मोहबत आहे मूंखे पाण सां गॾु वठी हलो मां बि शाम मुल्क घुमंदुसि मूंखे भी शाम मुल्क घुमायो मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत अबू तालिब महबूब करीम खे वठी उठ ते विहारियो आहे ॿिया कुरैशी आहे मके जा ताजर वापारी आहे एतिराज़ करण लॻा त उमिरि नंढी आहे परेशानी थींदी बुख उन जो मसइलो आहे ॾाढा अमां हिन शहज़ादे खे छॾे हलियो हज़रत अबू तालिब फरमायो अदा मां शहज़ादे खे नथो छॾे सघां हिन जी दिलि टोड़े नथो सघां जेको हूंदो मां मोड़ींदुसि हलो हलो मुंहिंजा प्यारा उठनि ते वेठा काफ़िलो हलियो आहे हलंदे हलंदे जॾहिं शाम मुल्क जे बॉर्डर ते आयो आहे त बॉर्डर ते हिकिड़ो ॻोठ उन ॻोठ जो नालो हो बुसरा बुसरा नालो हो उन ॻोठ जो सलात ते बेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब जे वक्त में बुसरा ॻोठ में जो आयो उन बुसरा ॻोठ में हिकिड़ो पादरी आलिम साहब वॾो पीर साहब समें हज़ारों हुन जा मुरीद शागिर्द हा ख़लीफ़ा हा सॼो ॻोठ मुफ़्ती हो जीअं चवंदो हो चाहींदो हो तीअं ॻोठाणा कंदा हा जॾहिं उन बॉर्डर खे वेझो मदीने जे साईं जो काफ़िलो आयो रात जो सुतो पियो आहे अल्लाह जे महबूब अल्लाह जे प्यारे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन आलिम सगोरे खे उन पादरीअ खे ख्वाब में इशारो कयो ओ ईसाई ओ पादरी साहब जाग जाग अॼु सुबुह जो हितां नबीअनि जो सरदार गुज़रंदो कुल आलम जो सरदार गुज़रंदो वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन या बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना हितां बुरहान गुज़रंदो कद जाअकुम मिनल्लाह नूरुम व किताबुम मुबीन हितां
सां खुदा जो नूर गुज़रंदो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन ओ पाकी साहब तुझो भाग खुलो आ ओ रहमतुल आलमीन हितां गुज़रंदो जाग पंहिंजो मदरसो ज़बा करा मदरसे में ग़ुल मग़ानी जा विछड़ा मदरसे खे सिंगार कर दावत आम हला उठ को कुर्बान कर बकर कुर्बान कर दुंबा कुर्बान कर उन महबूब जी दावत कर रसूलुल्लाह सां गॾु जेके महिमान उन्हनि जी दावत कर उनखे खाधो खारा हर पासे वारनि खे मुंहिंजे महबूब जी ख़ैरात खारा तो भाग भलो थे किस्मत सां यार आयो आ पाण बि कलमो पढ़जा पाण बि मुस्लमान थी जा पंहिंजे शागिर्दन ख़लीफ़न खे चइजा त उहे बि कलमो पढ़न मुस्लमान थियनि हिन महबूब जा ग़ुलाम थींदो रब अवां जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए जलीलो सल्लल्लाहु हज़रत ईसा अलैहिस्सलाम काफ़िलो ॾेखारियो काफ़िलो मुझे महबूब करीम जी सोनी सूरत ॾेखारी वई मौली साहब सुर्ख खाई उथी वेठो निंड नेरनि जी हली वई अॼु आदीअ रात जो मूंखे सोनो सरवर याद पियो निंड नेरनि जी फिटी मूंखे हो तो हर हर याद पियो आदीअ रात जो मूंखे सोनो सरवर याद पियो निंड नेरनि जी फिटी मूंखे हो तो हर हर याद पियो हो तो हर हर याद पियो गोया अखियुनि जी निंड वई आवाज़ पियो अचे जाग नुमाणी सुतियल सूर पराया जाग नुमाणी सुतियल सूर पराया सुतियल सूर पराया अल्लाह तुम सजन बनाया जाग नुमाणी सुतियल सूर पराया सुतियल सूर पराया हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताकीद करियो मौली साहब जाग उठ महबूब गुज़री वियो त रोइणो पइजी वई पोइ हई वॾा हथ हणंदे पोइ चवंदे हाणे रोयो वेठी रोयो वेठी वेठी पुनल खां पोइ नींद सुबाहे बंभोर खे पोइ नींद सुबाहे बंभोर खे जागी पियो आहे पंहिंजा शागिर्द जागाए पंहिंजा मुंहिंजा प्यारा ख़लीफ़ा जागाए उथो ख़लीफ़ो उथो शागिर्दो अल्लाह जो हबीब अची रहियो आहे महिमान ख़ासि अची रहियो आहे जेको नबियनि जो नबी आहे रसूलनि जो रसूल आहे मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो उथो उथो अॼु हुन खां वंड वठो अॼु हुन खां फैज़ वठो ॿारो चल बांधी बांधी छोड़ी छॾ छपरे आरो चल बांधी बांधी छोड़ी छॾ छपरे छोड़ी छॾ छपरे ओ जग जहिड़ो जग में नाहे ओ सानी सानी छोड़ी छॾ छपरे छोड़ी छॾ छपरे वो पढ़ो कंदियसि पुनला जो मियां भरी जिस पानी
छोरी छद छपरे छोरी छद छपरे जागी पिया खलीफा जागी पिया मुझा प्यारा मुल्क में पढ़ा घुमी गया उठ बाजिया आसाई तीरा बोरजी तीरा देगू अची वियो मदरसे में बहारो प्यारो लगो खुश वही मुझा प्यारा हीरो अंबर वजायो ए मदरसे खे सिंगारियो सजायो वियो हाणे मौलवी साहब चयो यो कम संभालियो मान अरबी जामद इस्तकबाल देला तो विया पाण रस्ते ते धूड़ में गोला बनी वही रहा हाणे मुझे महबूब जो इंतजार अज कुर्ब करे मुझे कखड़न में अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चट खां सोनो यारे लो कुर्बान बना रस्ते का जही रस्ते सा कुर्ब तारे लो उठन जो काफिलो दाल जोआ अल्लाह अल्लाह उठ अचन पया नूर ही नूर आसमान जमीन नूर लगो पिया के आयो काफिलो जजी तरह मोचारी तोड़ सिंगारियो सैयद के करहा मंजा तोड़ वो लख लहे पई लोड जी जी जतन जे अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काफिलो अचे पियो जॾहिं वेझा आया अॻ में उठ हज़रत अबू तालिब जो जॾहिं वेझा आया हज़रत अबू तालिब वारे उठ जे साम्हूं मौलवी साहब उथी बीठो आहे ओ पादरी जंहिंजो नालो बोहीरो हुयो बोहीरो आलिम उथी बीठो आहे माण्हू ॿधी चवे थो तेरे पवंदी रही रात बंभोर में अज रही रात बंभोर में तेरे पवंदी चवंदी अल्लाह रही रात बंभोर में अज रही रात बंभोर में उठत आरिया जा मजा उठत आरिया जा मजा ओ बाबू वठदी सोन चवदी सोन अल्लाह रही मन रात बंभोर में रही मन रात बंभोर में दोस्तों हज़रत बोहीरो फरमायो अदा अबू तालिब अवां जे लाइ मो हंध घराया अवां जे लाइ मो गन मखानी चा विछाया अवां जे लाइ निकर पानी तैयार थी आहे जहिड़ो मुंहिंजो हाल आहे अवां जा आशिक हज़ार असांजी यारी क़बूल पैसल असुल आया अवां जी बानी असुल आया अवां जी बानी ये बंदी बेकारी कबूल पैसल ये बंदी बेकारी कबूल पैसल नसीब है गरीब हबीब आहिल अमात हाथ में नसीब है जमात जा हबीब आहिल अमात हाथ में बनो कनीज़त अमात तरजी किया बुहारी कबूल पैसल किया बुहारी कबूल पैसल अबू तालिब फरमाया मौलवी साहब असां जो हे लंघा आकी असुर इंदा रहंदा आहियूं कॾहिं चांहि जो बि न पुछई कॾहिं लस्सीअ जो गिलास खीर जो गिलास बि कोन प्यारी पानी जो बि कोन पुछई अॼु बांग जो बीठो आहे ख़ैर न आहे तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे तुंहिंजी रमज़न खे छा सम्झां सही इज़हार बि आहे इसरार बिया अबू तालिब हेलो दियो तो सही
पोते था ये राज उते था ये फलसफा कयो कुरैशी ले आया अबू तालिब के समझायो मौली साहब जी दावत में वडो प्यार को दिसजे वडी मोहब्बत वही दिसजे हलो हलो मौली साहब जी मोहब्बत वाली रब खाऊं उठ कलगीअ जे हेठ वियारा हाणे मुंहिंजा प्यारा दोस्तो काफ़िलो अंदर हलियो आ मदीने जा साईं अॻ में पुछो मौली साहब असां मेहमान गॾु आहियूं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मौली साहब गोया ईअं चवंदो अचे मुस्तफ़ा शान अमनो शाहिया मुस्तफ़ा शान अमनो शाहिया अज ताईं अहिड़ी रबतो जहिड़ी अज ताईं अहिड़ी रबतो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाहिया मुस्तफ़ा शान अमनो शाहिया मुस्तफ़ा शान अमनो शाहिया मुसलमान भाइयों अने अल्लाह जा महबूब हज़रत मदरसे मौली साहब गदा असां गदायो अंदर वयासी वडा फिल्म खाली चाल चाया रहा कुर्सी पई तख्त ते उन तख्त ते कुर्सी तख्त जी कुर्सी ते मदीने जे साईं खे विहारे पाण गोदा भनी पासे में वेठो सॼी जमात वेठी आ दस्तरखान लगी आ लंगर लगी वया हाणे जॾहिं लंगर लगी तंग छो मूं सद कयो मौली साहब पोहीरा आलम हलिया असां सां गॾु माने खा असां सां गॾु वे त पोहीरो आलम मोॾे न्यारे अर्ज़ करण लॻो साईं रया अथई रात सुबुह वेंदई सांझरी रूह लूम लतीफ़ थे कर इन्हनि जे तात हीअ जोजन संजी ज़ात बे भेरे भाग मिले पान मथान घोर पोया जे हिंगलोर चक्कर बमिन दई कापड़ी सल्लल्लाहु अलैहि हरे बोई ने आल नाज़ अबू तालिब हे मानो हे किटू मिल जो रलो वरी अलाए जानब अचे जान अज मां ढो करे दीदार कया ये का चंद तरस उबरा हिलते तर यार जो दीदार क्या वो मिलन थे या न थे अज तक पूरो प्यार क्या लंगर हलंदो रहियो लंगर जो सिलसिलो बंचो हाणे माण्हू ऊचा हथ धोन पिया को लंगर में काठी पियो हणे को हथ पियो धोए को गुरड़ी पियो करे मुंहिंजा प्यारा दोस्तो हार खाली थियो अबू तालिब साईं जो फरमाया तमाम हारा पियो मौली साहब तख्त तां उथो मदीने जे साईं जे साम्हूं अची बीठो अर्ज़ कई या रसूल अल्लाह या अल्लाह कुर्बान वञा जेसिताईं महिमान अचनि मूंखे ॿुधायो अव्हां जे अखियुनि मुबारकुनि जे मथे काढ़ा काढ़ा डोरा ठहिया पिया ये ओजागे जे करे या सफ़र की थकावट जे करे ॿियो ख़बर मुंहिंजे महबूब करीम फरमायो मौली साहब पोहीरा आलिम थकावट ओजागे जे करे न रब पंहिंजे कुदरत वारे हथनि सां इहे ॻाढ़ा डोरा ठाहिया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं ने ख़बर सुमदा करे आयो मदीने जे साईं फरमायो यनामो ऐनी वला यनामो कल्बी मुझो अखियूं सुम्हंदियूं आहिनि पर मुंहिंजी दिलि कान सुम्हंदी आहे दिलि मुंहिंजी बेदार हूंदी आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मौली साहब चयो साईं माफ़ कजो तकड़ तकड़ में हिकिड़ी निशानी ॾिसण थो चाहियां जल्दी मदीने जे साईं जे पुठनि मुबारकनि तां पहिरान मथे खणी नबूवत जी मोहर लॻी पई हुनखे चुमी ॾिनई चुमी ॾेई शागिर्दनि खे सॼाए ओ शागिर्दो ओ खलीफो मेहमानो अचो अचो ला इलाहा दी नात लगी वई आवाज़ अचे पियो अल्लाह ला इलाहा दी नात लगी आवाज़ अचे पियो अल्लाह आवाज़ अचे पियो अल्लाह सांझ सवेरे सल्लल्लाहु अलैहि
लात लगी वे आवाज अचे पियो अचो इन महबूब ते ईमान आनो रंग लगी वेंदा अवांजा बेड़ा पार थी वेंदा उन आलम सगोरे ईमान आंदो शासक कलमो पढ़ी मुसलमान थिया मुंहिंजा प्यारा सॼो पुसरा ॻोठ मुसलमान थी वियो हाणे हज़रत अबू तालिब फरमायो मौलवी साहब असांखे इजाज़त ॾे असां वञूं पर हे तो दावत कई आहे हे ख़ैरात कई आहे छा जी पाण फरमायो जॾहिं मदीने जा साईं चङनि सालनि जा थींदा ताहिर पोइ जॾहिं नबुवत जो ऐलान कंदा माण्हू पोइ मीलाद मल्हाईंदा असां यार जी दूती अॼु ॾेई छॾी आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे पीर कुर्बा अहले सुन्नत असां अॼु दूती ॾेई छॾी आहे मौलवी साहब हाणे जा करे मौलवी साहब चयो साईं मदीने जे साईं खे छॾे वञो अवां घुमी फिरी अचो असां महबूब जी ख़िदमत कयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीदार कयो अबू तालिब फरमाया इहो कोन थींदो असां वेंदासीं वरी अलाए कहिड़े रस्ते खां वञूं हाणे इहो टाइम कहिड़ो हो पहिरीं जो टाइम हो शाम जो हो सॼो ॾींहुं दावत हली लंगर हलियो प्रोग्राम हलियो शाम जो टाइम जॾहिं उठनि ते मदीने जा साईं सवार थिया उठ मुबारक ते सवार थिया मौलवी साहब जी हालत ॾिसण वारी जोड़ी टुटी पियो जल्दीअ में अॼु त पहिरीं दिल तोड़े जोड़ी टुटी पियो जल्दीअ में अॼु त पहिरीं दिल तोड़े मूं तरसाया मूं तरसाया मूर न तरसा जी जल नेठ नोड़ेया मूं तरसाया मूर न तरसा जी जल नेठ नोड़ेया जोड़ी टुटी पियो जल्दीअ में अॼु त पहिरीं दिल तोड़ेया जोड़ी टुटी पियो जल्दीअ में अॼु त पहिरीं दिल तोड़ेया मूं तरसाया मूर न तरसा जी जल नेठ नोड़ेया मौलवी साहब जी हालत ॾिसण वारी मुंहिंजी दर्द वॾे दिल रो न घणो अॼु तरसनी नथा तप मां छा चवां अॼु तरसनी नथो तप मां छा चवां ओ कई मकाग जकाग निन्ने थू कयम पर रुग अॼु तरसनी नथो तप मां छा चवां मुंहिंजी दर्द वॾे दिल रो न घणो अॼु तरसनी नथो तप मां छा कयां मेरियूं बिंदरे जूं बधम पर जे तरसनी नथो तप मां छा कयां पाण दिल फासाई कुर्बने में कुही वई साई कुर्बने में कुही वई साई और थोरो यखनो थोरो यखनो अॼु मोर कने नथो तप मां छा चवां अॼु मोर कने नथो तप मां छा चवां बेबस त उठ बार छॾिया बेबस त उठ बार छॾिया यार जे वस यार छॾिया यार जे वस यार छॾिया करंदो थो वञे कंहिंजे गलचन में करंदो थो वञे कंहिंजे गलचन में अॼु ॾिसणी नथो तप मां छा चवां अॼु ॾिसणी नथो तप मां छा चवां कहिड़ा हादिस जा हाल थिया सजन खे ॾिठे सवाल थिया सजन खे ॾिठे सवाल थिया नकी दम थो वञे